अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। बिरिया रोड फतेहपुर मोहल्ले में गुलाम अब्बास जट के घर ते हथियारबंदनि बिजार ख़ान ख़ासकलीअ जी अॻुवाणीअ में 10 हथियारबंदनि घर धणियुनि जे गैर मौजूदगीअ में घर में घिड़ी घर में फुरलुट ऐं औरतुनि ऐं ॿारनि ते तशदुद करे फरार थी विया, जेका रिपोर्ट बिरिया रोड थाणे ते दाख़िल कराई आहे, पर हिन महिल ताईं का बि गिरफ़्तारी अमल में नाहे आई, जंहिं ते हुननि आला इख्तियारनि खां घुर कई आहे त जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करे मथनि सख़्त कार्रवाई कई वञे ऐं खेनि तहफ़ुज़ पिणु फराहम कयो वञे। हिन वक़्तु असां बिरिया रोड में मौजूदु आहियूं। फतेहपुर में थोड़ी देर पहिरियों हिते झगड़ो थियो आहे ऐं असां सां मौजूदु आहे तव्हां नालो छा आहे? गुलाम अब्बास असां सां मौजूदु आहे। तफ़सील हिन खां वधीक मालूम कयूं था त छा तो मसइलो थियो आहे? सर, असांजी जगह हुई, असां ख़ासकली खां जगह वरितीसीं, ठीक है। उन खां 4 लाख में जगह अॼु खां 8 साल पहिरियां वरितली। असां 8 साल खां रिहाइश कयूं पिया था, हिते रिहाइश कयूं पिया था। त हाणे जॾहिं असांजो कोर्ट में केस हले पियो, असां कयोसीं केस, असांखे लिखी न पियो ॾे, असां कोर्ट में केस कयोसीं, केस हलंदो रहियो, वरी सिविल खां पोइ वरी शिशन में कोर्ट में केस कयोसीं। हाणे जॾहिं केस जी सुनवाई माना हलणु शुरू थियूं, माना हुनखे ख़बर पइजी वई त हाणे केस जेको आहे असांजे हक़ में ईंदो, ठीकु आहे, असांजे हक़ में ईंदो। त हुननि चयो त हाणे असां ईअं नथा कयूं, असां वञी हिननि ते हमिलो करे इहो प्लाट माना ख़ाली कराए हिननि खां त कब्ज़ो था कयूं। इन करे असां त केर बि घर में मौजूदु न हुयासीं, असांजी सिर्फ़ु लेडीज़ घर में मौजूदु हुयूं। हुननि अची 11-12 ॼणा आया, मर्द ऐं 3 औरतूं, हुननि सां गॾु अची अंदरि घिड़ी हुननि सां लाठी पाई, हथ पत सभु। बिजर ख़ासकली हुयो ऐं उन्हनि जा जेका बि रिश्तेदार हुया सभु हुया। बिजर ख़ासकली जेको आहे उन खां असां प्लाट वरितो। बिजर ख़ासकली जा सभु माना अज़ीज़ जेका रिश्तेदार हुया सभु पाण में डंडा वंडा खणी अची पहुता। मुंहिंजी अम्मी खे मुंहिंजे वाल साहब खे एतिरो मारियो अथनि, माना ज़ख़्मी थी वियो, तमामु ज़ख़्मी थी वियो आहे घणो, ठीकु आहे। उन खां अलावा उन्हनि जेको आहे असांखे माना धमकियूं ॾिनियूं त असां तव्हांखां प्लाट ख़ाली कराईंदासीं, हीअं कंदासीं हूअं कंदासीं। असांजो सामान वग़ैरह सॼो खणी ॿाहिरि उछले, असांजे ॿारनि सां ज़्यादती कई, असांजे ॿारनि जा कपिड़ा फाड़िया अथनि, एॾी वॾी नाजाइज़ी कई आहे तमामु सारी। ॾिसो, तव्हां ॾिसी था सघो, बिल्कुलु असां सां नाजाइज़ी थी आहे, असां सां वधि में वधि नाजाइज़ी। असांजे घर में असां बिजर ख़ासकली खां वरितीसीं जगह जी। हे उनजो स्टाम्प पेपर आहे जेको असां हुन खां लिखत में हर शइ में वरितल आहे। हे ॾिसी था सघो, असां हुन खां लिखत में वरितल आहे, उनजी पंहिंजी सयूं थियल आहिनि, माना पंहिंजो हुनजो NIC आहे, सॼो कुझु माना सिस्टम थियल आहे। केस कोर्ट में असांजो हले पियो, हाणे शिशन कोर्ट में केस असांजो हले पियो। शुएब अली उमरानी खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।